ईद जो सीज़न आ छो न मां बकर ते शायरी करियां। हा हा सोहणो बकर लॻे तो असांजे अंगण में जीअं त लॻे थो बाबो आयो आहे अंगण में। वाह 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 जी शायरी थी वई। वञी थो अदबी बोर्ड खे ॾियां। न न न न न न न नथो ॾियां, वरी थो चेंज कयां। सोनो बकर लॻे थो असांजे घर में असांजे अंगण ते। किथे आहे असांजो बकर? बेगम ओ पिण ते बीठो आहे। ख़रीद करण मुंहिंजो सोहरो यानी मुंहिंजो मतिलबु आहे तुंहिंजो पीउ वेंदो छा? न न बाबा खे तकलीफ़ न ॾींदो, वो भले कब्र में आराम करे। उती मुआ तोखे रुगो हर ॻाल्हि में मज़ाक लॻी आहे। बेगम हे सैंडल त स्क्रिप्ट में ई न आहे। डोंट चेंज द टॉपिक। मां चवां थी मूंखे हींअर जो हींअर वञी बकरो आणे ॾे, न त तोते सैंडलनि जी बरसाति थींदी। किथे थींदी सैंडलनि जी बरसाति? त मां उहे सैंडल खपाए तोखे बकर आणे ॾियां। हीअं थींदी तुंहिंजे मथां सैंडलनि जी बरसाति, हीअं थींदी। बेगम मां त मजाक पे कई तोसां। पर मूं हरगिज़ मजाक नाहे कई। मां चवां थी मूंखे बकर आणे ॾे, न त रात जो घर न अचिजा। बेगम छो भला वायरस वारी लिंक ॾिठी हुई छा? न पागल न चरिया। हू जेका मुंहिंजी दोस्त आहे न सनम, उहा ॾींहं राति बकर सां सेल्फियूं कढी रखे थी। ओ आई सी। अदा शकूर बि पंहिंजे प्रोफाइल ते बकर जा फोटो रखिया आहिनि। मां चवां थी निकिर, मूंखे न ख़बर, मूंखे बकर आणे ॾे। मां चवां थी अरे तूं त चुप कर। हिकु त हुनजी कुड़कुड़, ॿी तुंहिंजी में अरे न अरे आजा वञो अरे मुंहिंजे हथ ताईं चढ़ हुआ। शकूर उथि त ॾिस ॿाहिरि केरु आयो आहे। हिन महिल सुबुह जे टाइम ते केरु आयो आहे? उथि त ॿाहिरि अजीब ख़ौफ़नाक लड़ियूं पियूं थियनि। रड़ियूं मूंखे भी बहुत थिए। तूं बि हल त पोइ ॾिसूं त पोइ ॿई था ॾिसूं। हल उथी अलाह थी हेर करे केरु आहे? मां जिन आवां जिन। जिन सनम मूंखे जिननि में ॾाढो भउ थींदो आहे। पार संभाल शकूर, केरु आई तूं? चिट्टो जिन। छा घुर्जे तोखे? मूंखे आज़ाद कयो, मां हिन बकर में आहियां। अच्छा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मां तोखे हींअर जो हींअर आज़ाद थो कयां। न शकूर, पोइ मां कुर्बानी कंहिंजी कंदसि। ठीकु आहे, पोइ इंतज़ार कयो, हिन ईद ते तव्हांजी कुर्बानी कंदुसि। न अदा जिन ईअं न कजां। जिन तुंहिंजो भाउ मूंखे न ॿुधायो तो। हिकु मिनट सोचण दे। हेलो जिन कढण वारो अचे थो। हाँ, जिन हाणे इंसाननि खां डिॼी विया आहिनि, छो त जिन मासूम जानवरनि खे था फसाइनि ऐं जिन जानवरनि में अची विया आहिनि।
अंतर मंतर जादू जंतर बकर ऐं तूं ऐं माटर आज़ाद न कयो त सुभाणे तव्हीं पाण के दूंदो छोड़ी छॾियोसि हाँ हाँ जल्दी कर जल्दी तू वञ मूंखे डुप थो लॻे फिटी करे आयो बस जान छुटी पई जान छुटी पई जान छुटी मन ठार भला वे बीठो हूंदे छा भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा हिनखे कपिड़ा छो पाराया अथई अॼुकल्ह त मोबाइल फोन बि कवर खां सवाइ बेकार था लॻनि हे त पोइ बि ॿकर आहे इन खे मां नंगो कीअं आणियां काफी समझदार थी वियो आई समझदारी रह जाए पर मूं में को गरूर न आहे कच्चा भी न गुरूर न तू एतिरो अपसेट छो आई ख़ैर आहे का ॻाल्हि आहे नेक्स्ट ईद ते वरी नओं बकर वठी वठंदासीं बेगम मां बकर लाइ परेशान न आहियां इन ॻाल्हि लाइ परेशान आहियां त दमसाद पियो अचे सॼी फैमिलीअ सां ईद मुबारक ॾियण न बंगलो घुरे थी न कार घुरे थी दिल अॼु हर वेलो बकरो घुरे थी वट पंहिंजो बकरो सच ॿुधाए मंठार नूर अॼु मां तोखे कोन मारींदसि वरी छा सच ॿुधाए उहो त ही बकरो किथां आंदो अथई ॿ ॾींहं अॻु त तो वटि मूंखे चांहि पीअण जे लाइ बि पैसा कोन हुया सभु कुझु ख़बर हूंदे बि अचे पियो वॾो को निंदणको आहे पर हाणे छा कजे शकूर हिकिड़ी ॻाल्हि चवाई ईअं था कयूं हाली नंढनि खे था परचायूं उन्हनि बि बकर वरितो आहे हमेशह जीअं हिन दफ़ो बि गॾिजी ईद कंदासीं पर बेगम अलहदगी बि त असां कई हुईसीं न सफ़ा को अयानी आई हे त उहो ई बकर आहे अदा वारो जंहिंखे जिन हुयो हाँ त पोइ हुन बकरे जो जिन तो कीअं कढियो उहो जिन दमथार हो मुंहिंजो पुराणो दोस्त जेको बकर जे पासे में बीठो ऐं अदा ई भाॼाई खे पेट ॾियारई ऐं ॿारनि वांगुरु पेट ॾिना अच्छा त पोइ इहा ॻाल्हि आहे त पोइ ख़तमु बि असां था कयूं हल त गॾिजी था हलूं पोइ हल ठीक बि असां था कयूं ईद जो ॾींहुं आहे जानू दिलरुबा छॾ खणी हाणे मूंखे बकरो खाइण ॾे ख़बरदार जे मुंहिंजो बकरो खाधो आहे या बकरे जी बूटी खाधी आहे या हॾी खाधी आहे त मां हुन जूं बूटियूं करे छॾींदुसि अदा तूं हा ईद मुबारक